वो जलाल अब्बा सिंध खाली करे जो को न को आइडियल हूंदो आहे त पोइ जलाल चांडियो सिंध में कल्चर हिकिड़ो मुतारिफ़ करायो जेको टोपी ऐं वॾनि मुछनि वारो जेको आहे सो हिकु पंहिंजो आइडियल मुतारिफ़ करायो। जलाल चांडियो जॾहिं आयो पंहिंजे दौर में त वॾियूं मुछूं ऐं टोपीअ जे लिहाज़ सां त हिन वक़्तु तव्हां बहिराड़ीअ में ॻोठनि में वेंदव त वॾियूं मुछूं ऐं टोपियूं जेको आहे सो माण्हुनि जे निरड़ ते लॻल हूंदा ऐं इहो आइडियल जलाल चांडियो जो हुयो। दोस्तो जलाल चांडियो जॾहिं नंढो हुयो ॿकरियूं चारींदो हुयो त कैसेटनि जो दौरु हुयो त पोइ असांजे सिंध में पंजाबी गुलूकारनि जा कैसेट ॿुधिया वेंदा हुया। जॾहिं जलाल चांडियो असांजे सिंध में जॾहिं गुलूकारी जी तरफ़ आयो नंढे हूंदे जॾहिं गुलूकारी जी तरफ़ आयो जलाल चांडियो त पोइ जलाल चांडियो बहितरीनु फ़नकार हुया जेके उर्दू फ़नकार हुया। आबदा परवीन हुयो ऐं ॿिया अहिड़ा खोड़ फ़नकार हुया जिन्हनि खे जलाल चांडियो अची बीट कयो दोस्तो ऐं जलाल चांडियो जा कैसेट ऐं जलाल चांडियो जा एल्बम पोइ सिंध में हलणु लॻा त दोस्तो पोइ सिंधी जेके उर्दू फ़नकार हुया उन्हनि जा कैसेट उहे रुकिजी विया। त दोस्तो जलाल चांडियो सिंध जो हिकु बहितरीनु फ़नकार हुयो ऐं उन खां अलावा जलाल चांडियो इज़तूं वठण वारो माण्हू हुयो, लालची न हुयो दोस्तो। ऐं जलाल चांडियो जा शौक़ु निराला हुया। जलाल चांडियो कुकड़ ऐं मेहन ऐं घोड़नि जो बि खफ़्ती हुयो ऐं तितरनि जो बि खफ़्ती हुयो दोस्तो। तव्हांखे खोड़ वीडियो में असां ॿुधाए चुका आहियूं त जलाल चांडियो हिकु ग़रीब घराणे सां तालुक़ रखंदो आहे। त दोस्तो जलाल चांडियो सिंध जो हिकु बहितरीनु फ़नकार हुयो पंहिंजे दौर में, लेकिन जलाल चांडियो खां अॻु में जेको आहे सो उर्दू फ़नकारनि जो राज हूंदो हो असांजे सिंध में। त पोइ जॾहिं जलाल चांडियो पंहिंजे दौर में ॻाइणु स्टार्ट कयो जलाल चांडियो खे अलाह ताला आवाज़ु अहिड़ो बहितरीनु ॾिनो हुयो ऐं उन खां अलावा जलाल चांडियो पढ़ियलु लिखियलु हिकु तालीम कोन हो जलाल चांडियो खे। उन जे बावजूद बि शौक़ु उनखे एतिरो हुयो जो शौक़ जे ज़रिए ई हो जेको आहे सो ॻाइण जे तरफ़ क़दम रखी ऐं आस्ते आस्ते बुलंदियुनि ते पहुचंदो वियो। त दोस्तो पोइ जॾहिं अॻिते हली हली जलाल चांडियो जो जॾहिं उरूज आयो त पोइ जलाल चांडियो खे पोइ रेडियो पाकिस्तान या सिंध टीवी वारनि या जेको आहे सो ॿिया जेका चैनल आहिनि नेशनल चैनल आहिनि सिंध टीवी या PTV ते दोस्तो पोइ जलाल चांडियो खे मदऊ कयो वियो, जलाल चांडियो खे घुरायो वियो। पोइ उन जा खोड़ बेशुमार इंटरव्यू बि मौजूदु आहिनि जलाल चांडियो जा। हुन पंहिंजी ज़बानी पाण बि खोड़ सारियूं ॻाल्हियूं ॿुधायूं हुन। लेकिन जलाल चांडियो हिकु सखी ऐं सुठो ऐं बहितरीनु माण्हू हुयो दोस्तो। त वॾी महिरबानी वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर, चैनल खे सब्सक्राइब ऐं सुठो कमेंट ॾेई पंहिंजी राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त।